आउं त पहिरीं ॻाल्हि अवामी प्रेस क्लब मेमण जे नई चूंडियल बॉडी खे मुबारकबाद पेश करियां थो। कादिर दर्श साहब आहे, मंजूर सोलंकी आहे, पंहिंजो ऑफिस सेक्रेटरी तनवीर कास्तरी साहब आहे, ऐं ॿिया बि जेकी बि दोस्त आहिनि जेकी पंहिंजे हुन में पंहिंजे इलेक्शन में कामयाबु थिया आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश करियां थो। ऐं इनशाअल्लाह अॻे बि अवामी प्रेस क्लब जेको आहे मेमण ॻोठ में ऑफिस हुई ऐं मेमण ॻोठ जे आसपास जेकी बाराड़ी आहे, गदापा, दर्शन चंद आहे, मोईदान आहे, कंडजंग आहे, उन हवाले सां इशूअनि ते हमेशह अवामी प्रेस क्लब अॻियां रहियो हो ऐं इनशाअल्लाह हाणे बि अॻियां रहंदो। इन्हनि इशूअनि ते हमेशह पाणी आहे, बिजली इशूअ ते, पाणीअ ते, हिन ते कमु कंदो ऐं उमेदु आहे पंहिंजो सदर साहब ऐं जगत से उन टीम खे उहे अचनि बाराड़ी जे मसइलनि खे इशूअनि खे हाईलाइट कनि जीअं असांजा माण्हू जा कम थियनि, आसानी कम थियनि। महिरबानी।